ठीकु आहे। बिल्कुलु इहा तव्हां सुठी ॻाल्हि कई ॿारहं वारी। त मूंखे ॿारनि जे अदब वारी जेकी तव्हां ॻाल्हि कई, त मूंखे बि इहो अहसासु थींदो आहे। हिकिड़ो त असां सां वॾो चैलेंज इहो थी वियो आहे त शहरनि में असांजा ख़ासि तौर ते मिडिल क्लास ऐं अपर मिडिल क्लास जा माण्हू उहे पंहिंजे ॿारनि खे प्राइवेट स्कूलनि में मोकिलनि था, जंहिंमें सिंधी चई चई बीठा आहिनि। माण्हू ऐलान कंदा आहिनि ऐं डिफरेंट तंज़ीमूं या गवर्नमेंट त असां इन्फोर्स कंदासीं, इन्फोर्स कोन थींदो आहे, कोन था पढ़ाइनि। त उहो ई असांजो दोस्त हिकिड़ी ॾाढी ॾुखाईंदड़ हिकिड़ो जुमिलो चयो जेको मूंखे हमेशह यादि रहंदो आहे। उहो इहो त यार, असां वटि त हाणे अहिड़ी सूरत हाल आहे जो भिटईअ खे बि असां पंहिंजे ॿारनि खे उर्दूअ में पढ़ाईंदासीं। छो त जेके हिकिड़ो त ॿार हाणे त इहो थी वियो आहे, प्रेशर जे करे घर में सिंधी नथा ॻाल्हाइनि ॿार। पा वरी ॻाल्हाइनि था त पाण में सिंधी नथा ॻाल्हाइनि, उर्दूअ में था ॻाल्हाइनि। वरी जेके अञा चङा आहिनि, हलो ठीकु आहे, सिंधी ॻाल्हाईंदा बि हूंदा, पंहिंजे पाण में बि सिंधी त पढ़नि ई कोन था। माना उन्हनि खे सिंधी जेको स्क्रिप्ट आहे, अरबिक हुजे या गुरमुखी, गुरमुखी त ख़ैर इंडिया में घणी आहे, उन्हनि खे उहा बि नथी अचे। त इन्हनि चैलेंजिस खे तव्हां कीअं था ॾिसो त हाणे इन्हनि खे कीअं असां काउंटर कयूं? छो त मूंखे पाण पंहिंजे दोस्तनि कुझु चयो आहे त असांखे स्कूल वारा चवराए था मोकिलनि, त बाबा तव्हांजे पुट खे उर्दू नथी अचे, हिन सां उर्दूअ में ॻाल्हायो, हिनखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, हे वाइड़ो वेठो आहे वग़ैरह वग़ैरह। हाणे इहो अहिड़े क़िस्म जो प्रेशर थो अचे माउ पीउ ते, पोइ मजबूरनि उर्दू में ॻाल्हाइणु शुरू था कनि उन्हनि सां घर में बि। ॾिसो, इहो मूं तव्हांखे जेका पंहिंजो अॻियो सुवाल हुयो उन सां ई इहो जुड़ियल हिकिड़ो सिलसिलो आहे त असां वटि ॿार जेके आहिनि से स्कूल में, घर में या पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे ॿियनि ॿारनि सां हाणे सिंधीअ में हुनजो वापसि ई पियो थिए। जीअं तव्हां ॻाल्हि कई त अच्छा, इन में ॿिन्ही जो ॾोह आहे। मानो ईअं चवंदुसि त माइटनि जो बि आहे, त माइटनि खे वॾो शौक़ु हूंदो आहे त असांजा ॿार अंग्रेजी मीडियम स्कूल में पढ़नि ऐं अंग्रेजी जेके आहिनि से उहे ॻाल्हाइनि। अच्छा, अंग्रेजी जेकर नथा ॻाल्हाइनि त उर्दू जेके आहिनि से ॻाल्हाइनि। ऐं हू त काफ़ी अहिड़ा घर ॾिठा आहिनि जंहिंमें बिना कंहिं सबब जे हरू भरू पंहिंजे ॿारनि सां उर्दू में ॻाल्हाईंदा आहिनि। अच्छा, हुननि खां पुछिबो आहे छो था ॻाल्हायो? चवंदा त न, पोइ ॿार नंढो आहे, स्कूल में उनजो उर्दू जो सब्जेक्ट आहिनि, पोइ ॿार खे जीअं तव्हां ॻाल्हि कई मोगो वेठो आहे ऐं हूंदो पढ़े, त पोइ हाणे असां हिनखे घर में था आदत विझूं त जेका हाणे जंहिंमहिल तव्हांजो ॿार घर में बि सिंधी कोन पियो ॻाल्हाए, हुन जे लाइ स्कूल में बि सिंधी स्क्रिप्ट पढ़ी कोन पियो सघे, ऐं आउं तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, इहे प्राइवेट स्कूलनि जूं लाबियूं एॾियूं स्ट्रॉन्ग आहिनि, एॾियूं स्ट्रॉन्ग आहिनि। ख़ासि करे जेके डिफरेंट जेके स्कूल जा चेन्स आहिनि, उन्हनि जा जेके मालिक आहिनि उहे ॾाढा स्ट्रॉन्ग सिटी आहिनि। स्कूल आहे, हणी हणी बेकन हा हाउस। हा हा, उन्हनि सिंध गवर्नमेंट जी या कंहिं बि गवर्नमेंट पार्टी जी माना एतिरी आहे ई कोन्हे कॉन्फ्रेंस जो उन्हनि खे उहा करे सघे थी। सो उनजो हिकिड़ो ई थी सघे थो, हिकिड़ो ई माना इहो आहे तव्हांजो। अच्छा अच्छा, इहो न कराची, हैदराबाद, लाड़काणे में, सखर में, नवाबशाह में, हाला में, ॿियनि हंधनि ते बि इहा हालत लॻी पई आहे त उन्हनि स्कूलनि जूं जेके फ्रेंचाइज़ जेके आहिनि उन्हनि में बि उहे कोन पिया ॻाल्हाइनि। लाड़काणे जहिड़े शहर में जेकर ॿार खे सिंधी न पढ़ाई वञे ऐं उहा नथी करे वञे। अच्छा, ऐं उन में चवंदुसि त स्कूल कोन कंदा, गवर्नमेंट जो कोन थी, जेसि ताईं तव्हांजो जेको ॿार जो पेरेंट आहे उहो इन ॻाल्हि ते कोन माना माउ स्टैंड पीउ वठंदो। मिट माइट हा, माउ पीउ मिट माइट न वठंदो स्टैंड त भई असांजे ॿार खे तव्हांखे सिंधी पढ़ाइणी आहे हिते सब्जेक्ट, न त असां तव्हांजे ॿार खे न वठंदासीं। त अच्छा, रीज़न्स आहिनि। ॾिसो, तव्हांजी सॼो जो सॼो अदब आहे, तव्हांजो अख़बारूं आहिनि, तव्हांजी जेके हिस्ट्री आहे, तव्हांजा डॉक्यूमेंट्स आहिनि, तव्हांजो ख़तो किताबत आहे, तव्हांजा जेके जेके पुराणा तव्हांजा जेके आहिनि से स्टाम्प पेपर्स ते जेके मुआहिदा थियल हूंदा आहिनि, बिज़नेस डील्स हूंदियूं आहिनि, हर शइ तव्हांजूं जेके आहिनि से पंहिंजी ॿोलीअ में जेके आहिनि से मौजूदु आहिनि। त हाणे जेकर तव्हांजो ॿार सिंधी ॿोली उनजी लिखत खां ख़ासि तौर ते उहो कोन जुड़ियल हूंदो त यानी उनजो मक़सदु आहे त हू पंहिंजी हिस्ट्री खां, पंहिंजे अदब खां, पंहिंजे जेको कल्चरल हेरिटेज आहे उन्हनि सभिनी खां परे थी वियो। ऐं जेको माण्हू पंहिंजे अदब सां, पंहिंजी हिस्ट्री सां, पंहिंजे कल्चरल हेरिटेज सां जुड़ियल कोन्हे को, त उहो सिंधी जेका आइडेंटिटी आहे उन खां बि अलॻि थी वियो। सुभाणे उन जा जेके कंसर्न्स थियनि था, जेके उन्हनि जा मसइला थियनि था, उहे उनजा मसइला ई कोन हूंदा, उहे लातअलुक़ हूंदा। त असांजो जेको बहसियत, असांजो जेको क़ौम जेके असांजा जेके इशूज़ थियनि था, थ्रेट्स आहिनि, उहो लातअलुक़ हूंदो। छाकाणि त उन करे उहो सिंधी में लोली कोन ॿुधी आहे, उन अयाज़ी शाइरी कोन पढ़ी आहे, उन उस्ताद बुखारी शाइरी जेका आहे कान पढ़ी आहे, उनखे सिंधी किताब हथ में कोन खयो अथसि, उनखे ख़बर कान्हे का त उहा थींदी छा आहे, उन जॉय छा थींदो आहे, आइडेंटिटी छा थींदी आहे, कीअं जुड़िबो आहे, ॿियनि सां कीअं जुड़िबो आहे।
त इहो थी कोन सघंदो। पर उन जे लाइ वरी बि चवंदुसि त इहे गॾियल हिकिड़ी एफर्ट हुअणु खपे असां जे तव्हां इहो मुमकिन कोन्हे को त तव्हां फ़क़ति जेके आहिनि से सरकारी इदारनि खे या ॿियनि अच्छा ॿियो ॿियो बि हिकिड़ो थिए थो इवन जेके सरकारी इदारा आहिनि जेके सरकारी स्कूल्स आहिनि उन्हनि में बि हालत लॻी पई आहे ख़ासि तौर ते अहिड़े क़िस्म जा माना भर्तियूं थियल आहिनि जेके उते उस्ताद जेके थियनि उहे सिंधी पढ़ाए कोन था सघनि सही नमूने। तव्हां 5 दर्जे 6 दर्जे जे ॿार सरकारी स्कूल खां पढ़ो जिते सिंधी पढ़ाई वेंदी जंहिंखे असीं चऊं था सिंधी मीडियम स्कूल्स हूंदा आहिनि उते बि इहे मसइला थियनि पिया त जेको ॿारु आहे उहो सिंधी जेको आहे सो सही लिखी कोन पियो सघे या पढ़ाए कोन पियो पढ़ी कोन पियो सघे त इहे इशूज़ रुगो प्राइवेट स्कूलनि जा कोन आहिनि इहे स्कूल सिंधी मीडियम स्कूल्स जा बि इहे साॻिया मसइला मौजूदु आहिनि। सही ॿियो छो त जीअं तव्हां चयो त अॻो उनखे अॻे रुगो हिकिड़ी शइ ऐड था कयूं पोइ वरी मां अॻे था वधूं सो उहा मां तव्हांखे इहो चवणो हो त जीअं हाणे मां ॾिसंदो आहियां जॾहिं मां वेंदो आहियां त सिंधी में हाणे छा था कनि जेके इवन कार्टून आहिनि उन जी उर्दू ट्रांसलेशन था कनि त उन जे करे बि हिकिड़ी ॾिसो त हिकिड़ी ॿी तरीक़े सां ॿार सिखनि था उर्दू त उहो कार्टूननि जे करे त इन्हनि शयुनि ते बि कमु थियणु खपे न इहे जेके कार्टून अचनि था अगरि उन्हनि खे सिंधीअ में ट्रांसलेट कनि त ॿार जे छो त अॼुकल्ह ऑडियो वीडियो घणो थी वियो आहे अगरि उहो ॿार पंहिंजो इहे कार्टून सिंधीअ में ॿुधणु शुरू कनि त उनजो पंहिंजो हिकिड़ो मज़ो हूंदो। अञा बिल्कुलु हीअ तव्हां डिजिटल मीडिया खे कंहिं तरीक़े सां इग्नोर कोन पिया करे सघो ऐं असीं तेज़ी सां जेके आहिनि से हिकिड़े रीडिंग जेको हूंदो कल्चर उन खां असां हिकिड़ो विजुअल कल्चर था वञूं पिया जंहिंमें असांजे ॿार जूं जेका प्राइमरी हुनजा इंट्रस्ट आहिनि उहे विजुअल मीडिया जे ज़रिए थियनि पिया जंहिंमें टेलीविज़न आहे जंहिंमें कार्टून्स आहिनि इहे आहिनि त तव्हांखे रुगो तर्जुमो करिणो पवंदो इहो लाज़मी हुअणु खपे डबिंग हुअणु खपे अहिड़ा इदारा हुअणु खपनि ऐं पर उन सां गॾोगॾु तव्हांखे पंहिंजो कंटेंट बि क्रिएट करिणो पवंदो तव्हांखे इदारनि खे उन्हनि खे बि तव्हांखे ओरिजिनल इंकरेज करिणो कंटेंट पवंदो त उहे ओरिजिनल कंटेंट क्रिएट कनि जेको कंटेंट असांजे एटमॉस्फेयर असांजे उन सां मुताबिक़त हुजे त इहो बि तमामु जेको आहे सो ज़रूरी आहे ऐं जेसि ताईं इहो कोन हूंदो तेसि ताईं असां जीअं वरी चऊं था त ॿोलीअ खे असांजी हिकिड़ी जेका कोई शनाख़्त आहे उनखे हिकिड़ा ख़तरा यकीनन आहिनि त तव्हां वटि उहो मटीरियल कोन्हे को ॿार आहिनि हिकिड़ो ॿार आहे जेको फाउंडेशन स्टोन आहे जेकर उनखे पंहिंजी ॿोलीअ में उहो कंटेंट ई कोन पियो मिले त डेफिनेटली ॿी ॿोली में ॾिसंदो उनखे खपे त सही न कंटेंट पोइ जॾहिं उहो ॿी ॿोलीअ में ॾिसंदो त हू उनजो जेको थॉट प्रोसेस आहे हुनजी जेका एफिलिएशन्स थियनि थियूं हुनजी जेका आइडेंटिटी थियनि थियूं उहे सभु ॿी ॿोली सां वाबस्ता थी पई उहे तव्हांजी ॿोली सां कोन थी सघंदियूं त तव्हांजे लाइ इहो ज़रूरी आहे त तव्हां उन में उनखे कंटेंट प्रोवाइड करे ॾियो जेकर तव्हां वाक़िफ़ चाहियो था त तव्हांजी ॿोली ऐं तव्हांजी आइडेंटिटी क़ाइमु रहे त तव्हांखे कंटेंट प्रोवाइड करे ॾियणो पवंदो।